टाइम न्यूज़ के फ्लड सेंटर में अवां खे भली ख़बर चऊं था। फ्लड सेंटर में असां मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं इलाइक़नि जी जेका सूरत हाल ताज़ा तरीन आहे उन बाबति अपडेट असां शेयर कंदा आहियूं। ऐं हाणे ज़िक्र कयूं था उमरकोट ज़िले जो, जिते ॿोॾि जी सूरत हाल बरक़रार आहे। उमरकोट ज़िले जा केतिरा ई इलाइक़ा जेके आहिनि उहे ॿोॾि जे पाणी जे लपेट में आहिनि। मुतासिर जेके आहिनि उहे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण त करे रहिया आहिनि, पर केतिरनि ई इलाइक़नि में असां ॾिठो आहे त मुतासिर दरबदर बणियल आहिनि। इंतिज़ामिया पारां उन्हनि खे निंढड़को कयो वियो आहे। इंतिज़ामिया कंहिं क़िस्म जी उन्हनि जी का सार संभाल न पई लभे ऐं मुतासिर जेके आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत को महफ़ूज़ हंधु ॻोल्हिनि पिया ऐं ओॾां लॾ पलाण बि करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके टाइम न्यूज़ जा रिपोर्टर्स आहिनि उहे असांखे अपडेट कंदा त हिन वक़्तु एक्चुअल जेका सूरत हाल आहे उहा उमरकोट ज़िले जी कीअं आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। अभी गोस्वामी, टाइम न्यूज़ उमरकोट जो रिपोर्टर, असां सां टेलीफोन लाइन ते आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रिपोर्टर्स जेके आहिनि उहे बि असांखे जॉइन कंदा। अभी अवां वटि छा अपडेट्स आहिनि? ॿोॾि जी सूरत हाल बरक़रार आहे, थोरो ॿुधाइजो हिन वक़्तु सूरत हाल कीअं आहे? महताब, जीअं त पूरी सिंध जीअं उमरकोट ज़िलो बि बरसातनि सबबि घणो मुतासिर थियो आहे। केतिरा ई ॻोठ थोरे ज़रे ज़मीन पाणी हेठि अची चुकियूं आहिनि। हिन महिल ताईं बि ॿोॾि मुतासिरनि जी पंहिंजे ॻोठनि ॾांहुं वापसी न थी सघी आहे। इहे अॼु बि बेयारो मददगार थी थर जे भितनि ते वेठल आहिनि। काफ़ी ॻोठ बरसाती पाणी में बची विया हो। उन्हनि खे बि वरी भोतारनि वॾेरनि पंहिंजूं ज़रे ज़मीनूं ऐं फसल बचाइण लाइ जेका ॿोड़ी छॾिया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻोठ खेत सिंह, अखेराज, हाड़, ढेबो समेत तालको, पिथोर मुकमल तौर ते जेको अफेक्ट थियो आहे। कुनरी तालुके में किथे बि का ज़रे ज़मीन जो एकड़ बि न बचियो आहे। हारी तबिको जेको उन ॿोॾि जे करे मुकमल जेको तबाह थी चुको आहे। एशिया जी वॾे में वॾी मिर्च मंडी जे अंदरि जेका पाणी अचण सबबि लखें टन मिर्च जेके ख़राब थी विया आहिनि। सरकार ॿोॾि मुतासिर जेके आहिनि माण्हुनि खे रिलीफ न ॾेई सघी आहे। माण्हू पंहिंजी मदद पाण पेट पंहिंजा ॿार बच्चा जेके खणी चौपार माल करे महफ़ूज़ हॾनि न जेके लॾ पलाण कई। मौजूदा सूरत हाल इहा आहे त ॿोॾि मुतासिर माण्हू हींअर बि जेके थर जे भितनि ते बेयारो मददगार वेठल आहिनि। डिप्टी कमिश्नर उमरकोट जेको सिंध सरकार पारां मिलियल 6 करोड़ रुपया खां मथे जेके मिलियल रक़म हुई उहा ख़तमु थी, का ख़बर न आहे। पर ॿोॾि मुतासिरनि खे जेको अॼु बि हिकु लोले लाइ परेशान आहे, जॾहिं त मच्छरनि जे आज़ाद सबबि चौपार माल बि जेको मरी रहियो आहे। केतिरा ई ॿोॾि मुतासिर जेके मलेरिया जहिड़े मोज़े मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि, पर किथे बि का धड़िप नज़र न पई अचे। जॾहिं त सरकार सर्वे मुताबिक़ जेके लखनि जे तइदाद में आबादी जेके मुतासिर थी आहे, उन सां गॾु जेको 2 इंसानी जानियूं बि जेका उहा ज़ाया थियूं आहिनि। जी महताब, अभी अवां ॿुधायो त DC जेको आहे डेप्यूटी कमिश्नर, उनखे ज़िले में रिलीफ ऐं रेस्क्यू जे कम जे लाइ 6 करोड़ रुपया हुकूमत पारां ॾिना विया। उहे 6 करोड़ किथे ख़र्च थींदे अव्हांखे नज़र अचनि पिया? मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी सूरत हाल इन बाबति बि अपडेट कजो, रिलीफ ऐं रेस्क्यू ऑपरेशन जी। हाँ जी बिल्कुलु महताब, इहा डिप्टी कमिश्नर खे जेको सिंध सरकार पारां 6 करोड़ रुपया जेके मिलिया हुआ उहे किथे बि जेके ख़र्च थींदे उहो नज़र न आया। जेके हिन महिल बि जेके ॿोॾि मुतासिर जेके आहिनि उहे दर बदर आहिनि। भितनि ॾांहुं जेके लॾ पलाण करे पंहिंजा महफ़ूज़ हंधनि ॾांहुं जेके उहे वेठल आहिनि। उन्हनि खे जेका न अञा ताईं टेंट मिलियो आहे, न जेका राशन मिलियो आहे। अॼु सिंध सरकार पारां मिलियल जेके 6 करोड़ रुपया आहिनि जेके डिप्टी कमिश्नर खे मिलिया हुआ, उहे किथे विया किथे न विया, इहा का बि जेको आहे अञा ख़बर न पई आहे। पर जेके हिन महिल ताईं ॿोॾि मुतासिर जेके आहिनि, जंहिंजा ॻोठ जेके घर जेके कचा ॾही पट थी विया हुआ, उन्हनि खे उहे न जेके थर जे भितनि ॾांहुं जेके वेठल आहिनि, उहे बेयारो मददगार थी वेठल आहिनि। जी ठीकु आहे। अभी गोस्वामी, मां टेलीफोन लाइन ते ई रहिजो। सामारो मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर जयपाल माली बि असां सां गॾु आहे। जयपाल, अवां वटि छा अपडेट्स आहिनि? सामारो जी सूरत हाल कीअं आहे? जी बिल्कुलु, सामारो तालुके जे तक़रीबन मुख़्तलिफ़ देहूं जेके पाणी जे हेठि आहिनि, जंहिंमें सिम नाला जेके काफ़ी जाइनदार टुटा आहिनि, जिनखे घारा बि लॻा आहिनि। हीरल वारो इलाइक़ो तमामु पाणी जे हेठि आहे, जॾहिं बिखोरी मुकमल पाणी जे हेठि आहे। उन खां अलावा सामारो जे आसपास जूं देहूं, दे खाड़ो बंदो, दे सनड़ो, दे पोठो, इहे बि मुकमल पाणी हेठि आहिनि। इन्हनि जे लाइ अञा ताईं के बि पाणी कढण जा जोगा उपाउ न थी सघिया आहिनि। जॾहिं त ॿोॾि में मुतासिर जेके थियल ॻोठाणा आहिनि उहे तमामु दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जॾहिं त उन्हनि जी सरकार तरफ़ां का बि वार न कई वई आहे। जी का बि वाह जेका आहे इंतिज़ामिया पारां नाहे कई वई। मुतासिर जेके आहिनि उहे निंढड़का बणियल आहिनि। का रिलीफ कैंप अव्हांखे नज़र अचे पई कंहिं इलाइक़े में जेका इंतिज़ामिया पारां सरकार पारां क़ाइमु कई वई हुजे? जयपाल,
सरकार पारां अञा ताईं का बि रिलीफ कैंप वग़ैरह क़ाइमु न कई वई आहे। जॾहिं त मुखी हज़रात जेके शहर जा आहिनि उहे ॻोठाणनि जी मदद करे रहिया आहिनि, उहे खाद खुराक पहुचाए रहिया आहिनि। उन्हनि खां अलावा सरकार तरफ़ां न ई कंहिंखे टेंट, न ई कंहिंखे राशन वग़ैरह कुझु बि न मिलियो आहे। जेके जे मिलिया आहिनि त पंहिंजा नवाज़ पॉलिसी तहत मनपसंद माण्हुनि खे मिलिया आहिनि। अञा त DC तरफ़ां बि का अहिड़ा उपाउ न वरिता विया आहिनि। जॾहिं त समारोह में हिकु टेंट सिटी क़ाइमु कई वई, जंहिंमें बि का सहूलियत न आहे। अॼु 5 ॾींहंनि खां उते बोर मुतासिर लंघण वेठल आहिनि। समारोह में जेका टेंट सिटी क़ाइमु कई वई आहे ख़ैमा बस्ती, उन में केतिरनि मुतासिरनि खे तरसायो वियो आहे ऐं उन्हनि खे का इमदाद मिली सघी आहे हिन वक़्त ताईं? उन्हनि खे अञा ताईं का बि इमदाद वग़ैरह नाहे मिली। जॾहिं त सिर्फ़ु टेंट लॻाए ॾेई विया आहिनि मुख़्तियार कार ऐं AC साहब। जॾहिं त DC पिणु जो दौरो कयो, जॾहिं सूबाई वज़ीर जे हुकम ते इहा टेंट सिटी क़ाइमु कई वई। जॾहिं त टेंट सिटी क़ाइमु थियण जे बावजूद बि हिननि खे न खाद खुराक मिली आहे, न ई का राशन मिलियो आहे, न ई का वॉशरूम वग़ैरह जी का सहूलियत आहे जिते बोर्ड मुतासिर वेही सघनि, न ई साफ़ पीअण जो पाणी फराहम कयो वियो आहे। ठीकु आहे, अवां बि टेलीफोन लाइन ते रहिजो। जयपाल, अनिल कुमार मकवाणा कुंडरी मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर बि असां सां गॾु आहे। अनिल, अवां वटि छा अपडेट्स आहिनि? कुंडरी में कीअं आहे सूरत हाल? बिल्कुल मेहताब, ही ताज़नि सबब जेका सिंध समेत उमरकोट ज़िले में भी ताज़नि बरसातनि तमामु घणी बोड वारी सूरत हाल पैदा करे छॾी आहे। ॿुधाईंदो हलां त कुंडरी तालुको उमरकोट ज़िले जे तारीख़ी ऐं एशिया जी सभ खां वॾी मिर्च मंडी जे हेठि रखंदड़ तालुको आहे। हीअ 4 लख मथे आबादी आहे, पर जेका हिननि ताज़नि बरसातनि सबब 1.5 लख मथे आबादी आहे उहा मुतासिर थी आहे। 1.5 लख आबादी में जेके काफ़ी तादाद में जेके कचा घर आहिनि माण्हुनि जा, उहे ढही पट पइजी आहिनि। जेके मुतासिर आहिनि उहे बेयार मददगार वेठल आहिनि। हिन वक़्तु बि कुंडरी तालुके जेके नऊं यूनियन काउंसिल उन्हनि में ताज़नि बरसातनि सबब जेके फसल आहिनि उहे मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। हीअ एशिया जी सभ खां वॾी मिर्च मंडी वारो शहर आहे, पर जेका हिते कुंडरी में काफ़ी तादाद में जेकी मिर्चनि जी पोखाई थींदी आहे उहा तमामु घणी मुतासिर थी आहे। गॾोगॾु फुटी जो जेको फसल आहे उहो मुकमल तौर ते सड़ी तबाह थी वियो आहे, जंहिं सबब जेके माण्हू आबादगार ऐं हारी तबको उहो तमामु घणो परेशान आहे। गॾोगॾु जेके कचा घर ॾियण सबब जेके मुतासिर थियल माण्हू आहिनि उन्हनि खे सरकार तरफ़ां का बि मदद अञा ताईं न आहे कई वई, छाकाणि जो सरकार सिर्फ़ु जेके फोटो सेशन ऐं ठला जेका ऐलान करण में मसरूफ़ आहे। जेके बोर्ड मुतासिर आहिनि उहे पंहिंजी मदद पाण जे तहत जेके मुख़्तलिफ़ व्याजी माण्हू उन्हनि खां कर्ज़ खणी गाॾियूं भाड़ा कराए जेके मुख़्तलिफ़ जेके पंहिंजा महफ़ूज़ हंध आहिनि उते मुंतकिल थियनि पिया। कुंडरी तालुके जेके नऊं यूनियन काउंसिल में जेके मुतासिर गॾु प्लान कनि पिया उहे कुंडरी खां जेको वेझो चीलबंद वारो इलाइक़ो आहे, गॾोगॾु नबी थर जो जेको थर इलाइक़ो लॻंदा आहिनि उते मुख़्तलिफ़ भिटूं आहिनि उते वञी वेठा आहिनि। उते जेके मुख़ीर हज़रात माण्हू आहिनि उहे पंहिंजी मदद पाण उन्हनि खे 2 वेलनि जेको चांवर वग़ैरह ॾींदा आहिनि, पर जेका सरकार तरफ़ां उन्हनि जी का मदद न आहे कई वई। सरकार तरफ़ां जेके खेमा थोरे जेके खाद खुराक ऐं राशन वग़ैरह लाइ जेको सामान अचे पियो उहो जेके टाउन कमेटी कुंडरी रेवेन्यू जेका इंतज़ामिया आहे उहे हिते जेके यूनियन काउंसिल जेके चेयरमैन उन्हनि जे जेके अनिल, जीअं मां ॿुधायो त कुंडरी वासियुनि खे बि इंतिज़ामिया निंधड़को करे छॾियो आहे ऐं कंहिं क़िस्म जी उन्हनि जी का सार न पई लधी वञे। कुंडरी वासी कहिड़ी सूरत हाल खे मुंहुं ॾियनि पिया? कहिड़ा महफ़ूज़ हंध आहिनि जिते कुंडरी वासी मौजूदु आहिनि? अंदाज़नि केतिरो अंगु आहे कुंडरी वासियुनि मुतासिरनि जो जेके हिन वक़्तु भिटुनि ते ऐं बंधनि ते मौजूदु आहिनि? ठीकु आहे अनिल, अवां वापसि अचूं था। जयपाल, अवां थोरो अपडेट कजो त केतिरा मुतासिर आहिनि समारोह वासी जेके हिन वक़्तु इन ॾुखी सूरत हाल खे मुंहुं ॾियनि पिया? कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में हू जेके आहिनि पनाह वठी करे वेठल आहिनि? तक़रीबन तालुके समारोह जी 8 यूनियन काउंसिलूं जेके बोर्ड में मुतासिर थियल आहिनि, जॾहिं त उन्हनि जा हज़ारे ख़ानदान जेके रोडनि रस्तनि ते वेठल आहिनि, न ई सरकार जे तरफ़ां उन्हनि खे का वाह थी सघी आहे, न ई उन्हनि जे लाइ को इलाज मुआला जी सहूलियत आहे, न ई वरी उन्हनि खे को अहिड़ी सहूलियत ॾिनी आहे। जॾहिं त बरसाती पाणी बीहण जे करे गैस्ट्रो ऐं ॿियूं वबाई बीमारियूं काफ़ी मुंहुं कढी चुकियूं आहिनि। जॾहिं त जेके बोर्ड मुतासिर ॻोठाणा आहिनि, जेके हारी जेके बेघर थिया आहिनि, उहे वीचारा स्कूलनि रस्तनि ते वाहन जे कपनि ते उते बिल्कुलु वेठल आहिनि। जॾहिं त उन्हनि जे तरफ़ लाइ सरकार को बि क़दम न खयो आहे। जॾहिं त AC समारोह ऐं मुख़्तियार कार समारोह रुगो फोटो सेशन में पूरा आहिनि, उन्हनि जी का बि वार न थी आहे। जयपाल, अवां जी ॿुधायो त समारोह जी ख़ैमा बस्तीअ में जेतोणीकि मुतासिर तरसाया त विया आहिनि, पर उन्हनि खे कंहिं क़िस्म जूं सहूलियतूं फराहम नाहिनि कयूं वयूं, बुख लंघण ते बि मौजूदु आहिनि। मेडिकल जूं के फैसिलिटीज़ आहिनि इन ख़ैमा बस्ती में? न सर, मेडिकल जी का फैसिलिटी न आहे। जॾहिं त तालुका अस्पताल समारोह जे तरफ़ां को बि अहिड़ो को क़दम न खयो वियो आहे। जॾहिं त मेडिकल जूं आम माण्हू जेके आहिनि वीचारा कैंपूं लॻाए रहिया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि में उते वञी रहिया आहिनि, उन्हनि जो इलाजु करे रहिया आहिनि।
जेके अताई डॉक्टर्स आहिनि, जेके ॿिया MBBS डॉक्टर्स आहिनि, उहे पंहिंजी मदद पाण थियत वञी रहिया आहिनि। ठीकु आहे, जयपाल माली अवांजी वॾी महिरबानी, अवी गोस्वामी अवांजी महिरबानी, अनिल कुमार मकवाणा अवांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, उमरकोट ज़िले जे लाइ जेतोणीकि सिंध हुकूमत पारां 6 करोड़ रुपयनि जा फंड्स त जारी कया विया, पर उन जे बावजूदि इहे फंड्स किथे ख़र्च थिया इन जो को बि हिसाब किताब नज़र न पियो अचे। मुतासिर जेके आहिनि उहे निंदड़ खां बणियल आहिनि ऐं बेयारो मददगार असांखे नज़र अचनि पिया। मुख़ैर हज़रात जेके आहिनि साञाबंद उहे पंहिंजी मदद पाण तहत इन्हनि मुतासिरनि जी परखोर लहनि पिया, उन्हनि खे ॿिनि वेलनि जी मानी जेका बि थी सघे थी उहा फ़राहम कई पई वञे। समारोह में इंतिज़ामिया पारां जेको टेंट सिटी क़ाइमु कयो वियो, ख़ैमा बस्ती क़ाइमु कई बि वई, पर उहा रुगो नाले मातिर ख़ैमा बस्ती आहे। उन बस्ती में कंहिं क़िस्म जूं सहूलियतूं या मेडिकल फैसिलिटीज़ न आहिनि ऐं उते जेके मुतासिर तरसियल आहिनि उहे बि निंदड़ खां बणियल आहिनि। इंतिज़ामिया उन्हनि जी का बि सार न आहे लधी।